कंधाकोट ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां भंग लाइ अगवा थियल 5 ॼणनि खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई आहे। गोसपुर वासी अकरम नसीरानी कामरान, कंधाकोट वासी ईदन लाशारी, कोयटा वासी शेरबाज़ ऐं दाद खान पठान खे 1 महीनो गुज़रण बावजूद पुलिस बाज़ियाब नाहे करायो। मुख़बिन जे वारसनि पुलिस जी बेहिसी ॾिसी मायूस थी बाज़ियाबी लाइ राॼूणी कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि। मुख़बिन जे वारसनि सख़्त ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त कशमोर कंधाकोट ज़िले में SSP असद रज़ा शाह जी मुक़ररी बादी ज़िलो बदअमनी जी बाहि में ॿरी रहियो आहे। हुन चयो त अगवा, क़त्ल, फुर ऐं चोरियुनि जूं वारदातूं ऐं समाजी बुराइनि में बेपनाह इज़ाफ़ो थी रहियो आहे। ॾोहारी ताक़तवर ऐं पुलिस बेवस नज़र अची रही आहे। पुलिस कख भञी बीणो नाहे कयो, तंहिं करे मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ राॼूणी कोशिशूं करण ते मजबूर थी विया आहियूं। हुननि सिंध हुकूमत ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त भंग एवज़ अगवा जी वारदातुनि जो जल्द नोटिस वठी 5 मुख़बिन खे बाज़ियाब कराए मायूसी ख़त्म कई वञे।